मोबाइल फ़ोन राब्तनि खे सवलो बणाए छॾियो आहे ऐं अणॼातल माण्हुनि सां बि कॾहिं कॾहिं राब्ता थी वेंदा आहिनि। केतिरा ई भेरा ईअं थींदो आहे त अणॼाण नंबरनि तां आयल फ़ोन ते छोकिरनि ऐं छोकिरियुनि जी दोस्ती थी वेंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं उहा दोस्ती शादीअ जे रिश्ते में बि तब्दील थींदे ॾिठी वई आहे। मोबाइल फ़ोन राब्ते जो हिकु अहम ज़रियो आहे, पर मोबाइल फ़ोन ज़रिए केतिरा ई धोखा बि थियनि था। कॾहिं अव्हां जे अकाउंट बैलेंस खे कंहिं बहाने सां फुरियो वञे थो ऐं कॾहिं वरी अव्हां जी ज़ाती ॼाण हासिल करे उन जो ग़लति इस्तेमालु कयो वञे थो। इन हवाले सां कानून लागू कंदड़ इदारा ख़बरदार कंदा रहंदा आहिनि। सिंध ऐं पंजाब में छोकिरियुनि जे आवाज़ खे इस्तेमालु करण जा वाक़िया आम थी विया आहिनि, जिन में औरत फ़ोन ते ॻाल्हाए शहरियुनि सां दोस्ती करे थी ऐं पोइ जॾहिं खेनि मिलण लाइ घुराए थी त धाड़ेल संदनि आजियां कनि था। सिंध जे शहरनि में बि केतिरा ई माण्हू हिरखिजी अॻवा थी चुका आहिनि ऐं इहो सिलसिलो अञा बि जारी आहे। इन ॾिस में सिंध पुलिस बि शहरियुनि खे ख़बरदार कयो आहे त हू फ़ोन ते दोस्ती लाइ कंहिं औरत जे आवाज़ ते न हिरखिजनि ऐं पाण खे अॻवा थियण खां बचाइनि। सिंध पुलिस तरफ़ां इहा मुहिम सोशल मीडिया ते बि हलाए शहरियुनि खे आगाही ॾिनी वई त व्हाट्सएप, फेसबुक या फ़ोन ते कंहिं औरत जे आवाज़ ते हिरखिजी साणसि दोस्ती न करियो। सोशल मीडिया या फ़ोन ते कॉल कंदड़ छोकिरियूं अक्सर नौजवाननि खे सखर, घुड़की, शिकारपुर या कश्मोर घुराइनि थियूं ऐं जेकॾहिं का छोकिरी इन्हनि शहरनि मां कंहिं हिक जो बि नालो वठे त अव्हां खे इहा ॻाल्हि कॾहिं बि मञणु न घुरिजे। इन खां सवाइ कुझु ॾींहं अॻु कराची जे इलाइक़े कोरंगी में बि हिकु वाक़ियो पेश आयो हो, जंहिं में औरत हिक नौजवान खे घुराए पंहिंजे साथियुनि हथां फुराए छॾियो हो। अहिड़ी सूरत हाल खां बचण लाइ शहरियुनि जो आगाह ऐं होशियार रहणु ज़रूरी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk